नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ तव्हां सां शेयर कंदासीं। कंदकोट मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल नौजवान खे पुलिस दुरानी महर थाणे जे हद कचे वारे इलाइक़े मां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ आहे, असां सां शेयर कयूं पिया। गुल मलिक खे दुरानी महर थाणे जे हद कचे मां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो आहे। SSP शबीर सेठार अहिड़ी दावा कई आहे। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां सां शेयर कयूं पिया। कंदकोट मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल नौजवान के पुलिस दुरानी महर जे कचे वारे इलाइक़े मां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब कराइण जी दावा कई आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। कंदकोट मां हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल नौजवान गुल मलिक खे दुरानी महर थाणे जे हद कचे वारे इलाइक़े मां मुबैना मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। SSP शबीर सेठार जो चवणु आहे त मुक़ाबले खां पोइ नौजवान खे बाज़ियाब करायो वियो आहे। हिकु हफ़्तो अॻु अगवा थी वियल नौजवान खे पुलिस पारां दुरानी महर थाणे जे हद कचे वारे इलाइक़े मां मुक़ाबले खां पोइ बाज़ियाब करायो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। कंदकोट मां अहमद अली मुग़ल असां सां लाइन ते मौजूदु आहे। जी अहमद अली, छा चवणु आहे पुलिस जो? कंदकोट बी सेक्शन थाणे जी हद कुझु ॾींहं अखवानी राइस मिल रोड तां हथियारबंदनि अनाज मंडी में कमु कंदड़ अब्दुल्ला गुल मोहम्मद मलिक खे अगवा करे विया हुआ, जंहिं बाद SSP शबीर अहमद सेठार जी हिदायत ते DSP धनवानी जी अॻुवाणी में स्पेशल टीम दुरानी महर थाणे जी हद में कार्रवाई करे मुबैना मुक़ाबले बाद बाज़ियाब कराए वरितो आहे। नौजवान जी बाज़ियाबी जी ख़ुशी में ईद खां पहिरां ईद जूं ख़ुशियुनि जो मंज़र बणिजी वियो। जी, वॾी महिरबानी अहमद अली।